ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ऐं असां वटि मोहतरमीन जेके असांजा गेस्ट मौजूदु आहिनि सभु पंहिंजी फील्ड जा बहितरीन ऐं मां ईअं चवंदसि त असां वटि इदारा अॼु मौजूदु आहिनि। सो यूनिवर्सिटीज़ पहिरीं कीअं हूंदियूं हुयूं, हाणे कीअं आहिनि, कीअं था ॾिसो यूनिवर्सिटीज़ खे? यूनिवर्सिटीज़ पहिरियों अगरि आउं ॻाल्हि करियां त ॾाढी ज़बरदस्त हूंदियूं हुयूं। उन जा हींअर माण्हू तव्हां ॾिसंदा त तव्हांखे वर्ल्ड बैंक में मिलंदा, उन जा हींअर माण्हू तव्हांखे यूनेस्को में मिलंदा, उन जा हींअर माण्हू तव्हांखे दुनिया लेवल ते मिलंदा। हीअ जेके तव्हांजा अदीब, हीअ जेके तव्हांजा वॾा राइटर, हाणे इफ्तिखार चौधरी जेको सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस रहियो, उहो हींअर हैदराबाद में सिंध यूनिवर्सिटी जे सिंध लॉ कॉलेज मां पढ़ियो। अगरि आउं हिकिड़ी ॻाल्हि करियां त वॾा वॾा माण्हू जेके हुआ, जेके असांजा थी गुज़रिया आहिनि, जिन जे करे जिन जो असीं अञा ताईं खाऊं पिया, उहे बेसिकली इन इदारनि में, अगरि तव्हां सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि करियो त सिंध यूनिवर्सिटी जो त क़याम पाकिस्तान खां पहिरीं जो क़याम आहे न, ऐं हेॾी वॾी यूनिवर्सिटी आहे। उन यूनिवर्सिटी एतिरनि यूनिवर्सिटीज़ खे जनम ॾिनो आहे। ऐं असां वटि त सम्झो त जेको एजुकेशनिस्ट आहिनि उहे त पुराणा आहिनि, ऐं असां वटि जेके अगरि आलिम सगोरा चऊं उहे बि पुराणा आहिनि। त आउं ॾींहुं ॿ ॾींहुं अगरि क्वालिटी जी ॻाल्हि करियां त उहा करंदी पई वञे, क्वांटिटी वधंदी वञे, तव्हांखे हर गलीअ में यूनिवर्सिटी मिलंदी। अच्छा, उन सां ईअं पियो थिए त उहो ॿारु जेको एक्सपोयर जे लाइ अचे थो, फॉर एग्ज़ाम्पल अगरि उहो ॿारु जेको ख़ैरपुर, लाड़काणे, कंबर, शहदादकोट इन पासे मां ईंदो हो जामशोरो पढ़णु, दुनिया ई ॿी हूंदी हुई। उते वण जी काठी गॾु थींदा हुआ, उते हुननि जूं दोस्तियूं ठहंदियूं हुयूं, उते स्टडी वर्क थींदो हो, उते स्पोर्ट्स थींदी हुई। हाणे असां छा करे छॾियो आहे, लाड़काणे वारे खे चयो तूं हेॾा मुंहुं न कजां, उते यूनिवर्सिटी अथई, ख़ैरपुर वारे खे चयो तूं त उते यूनिवर्सिटी अथई, ऐं उन खां पोइ सकरंड वारे खे चयो तूं त उते यूनिवर्सिटी अथई। इवन तो हाणे हैदराबाद वारे खे चयो तूं जामशोर जो मुंहुं न कजां, हैदराबाद में तव्हांजे लाइ यूनिवर्सिटीज़ खोलियूं पिया। इन सां असांखे छा थियो आहे त असांजो ॿारु उहो जेको यूनिवर्सिटी में अची मैच्योर थींदो हो, जिते हुननि जा वालदेन कोन हूंदा हुआ, हिकिड़ो जवान थींदो हो, टीन एज मां निकिरंदो हो, मैच्योर थींदो हो। हाणे उहो ॿारु छा थो करे, स्कूल घिटी में तो पढ़े, कॉलेज घिटी में तो पढ़े, सेंटर घिटी में तो पढ़े, हाणे यूनिवर्सिटी घिटी में तो पढ़े। त हाणे उनजे लाइ को फ़र्क़ ई न आहे पंहिंजे हिसाब सां। त हाणे उन ॿार असां, अच्छा वरी जेके असां घिटी में इहे सभु कॉलेज स्कूल खोलिया आहिनि, त हाणे हींअर जे स्कूल जो असरु इहो आहे त बिल्डिंग्स कोन्हे। जीअं पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि करियां, ऐं कोशिशि करियां पियो त NGO सां त मुंहिंजे स्कूलनि खे तव्हां रिनोवेट करियो, ऐं तव्हांखे फ्री में ज़मीन ॾियण जे लाइ तयारु आहियां, रुगो स्कूल खोलियो, ख़ुदा जो वास्तो अथव, जेतिरा पैसा ॾींदासीं। हाणे असांजे स्कूल बिल्डिंगूं आहिनि, गर्ल्स स्कूल आहे, किरियो पियो आहे। ऐं तव्हांखे तस्वीरूं ॾेखारींदुसि, उते कुता, ॿिला, मयूं गॾियूं बीठियूं आहिनि, ऐं वेचारी टीचर अचे थी न ॿाहिरि, हिकिड़ो असां वरी छांवरो ठाहियो, उन में थी पढ़ाए, पर छा आहे त उते कुझु चई नथा सघूं। उन खां अलावा छोकिरनि जो स्कूल आहे, उहो डेमोलिश लॻल आहे, गोस्ट एम्प्लॉइज़ तमामु घणा आहिनि। अच्छा, इहो ई असरु हाणे तव्हांजो यूनिवर्सिटीज़ सां थींदो, उहो इन करे छो त तव्हांजो कंट्रोल ई कोन्हे। हाणे तव्हां चई छॾियो त गली गली में यूनिवर्सिटी खोले छॾियो, तव्हां त ऐलान करे था छॾियो, पर छा हुनजी SNE आहे, छा उते हुनजा फैकल्टी मेंबर्स आहिनि, छा हुननि ते उहो कंट्रोल आहे, छा हुननि ॿारनि खे उहो मैच्योर, उहो असां जेको हुननि खे पैमाने ते असां हुननि खे मयार कंदासीं, मापींदासीं, उहे पैमाना असां वटि आहिनि। तव्हांजा मुख्य इदारा उहे ई सर्वाइवल जो शिकार आहिनि। तव्हां घिटी घिटी में यूनिवर्सिटी खोली अचो त बजट कोन्हे, पगार कोन्हे, PhDs जे लाइ जेको आहे अलाउंस जी अगरि KPK में 50,000 रुपया आहे त 25,000 रुपया आहे, उहे बि तव्हांजी बंदि था करियूं, तव्हांजो टेक्निकल अलाउंस बंदि था करियूं, तव्हांजो मेडिकल तव्हांखे ॾेई नथा सघूं। अच्छा, तव्हांजा हाणे असांजो ट्रांसपोर्ट चार्जिस वधनि पिया, असांजो टीचर्स क्लब चार्जिस वधनि पिया, असांजो ही शयूं वधनि पियूं, त हू जेको माण्हू हूंदो उहो चवंदो यार हाणे छा करियां, बहितर आहे भॼी वञा इमिग्रेशन करायां। ऑस्ट्रेलिया बेतहाशा माण्हू खणे पियो, अमेरिका हींअर बेतहाशा माण्हू करे पियो, UK बेतहाशा माण्हू खणे पियो। इन करे उहे जेके यूनिवर्सिटियूं ॾिसी आयासीं न, जंहिं यूनिवर्सिटीज़ में असांजा उहे कैलिबर जा माण्हू पढ़िया, अगरि आउं रसूल बख्श वली साहब जी ॻाल्हि करियां त सिंध मदरसुल इस्लाम मां पढ़िया, अगरि आउं ॻाल्हि करियां पंहिंजो त शेख हयाज़ जहिड़ो माण्हू वाइस चांसलर रहियो सिंध यूनिवर्सिटीअ जो, हमीद सिंधी साहब जहिड़ो माण्हू वाइस चांसलर रहियो टंडेजाम यूनिवर्सिटीअ जो, रजब मेमन साहब जहिड़ो माण्हू एॾो स्कॉलर खैरपुर में बि रहियो, साईं उते रहियो टंडेजाम में। त उहे कैलिबर जा माण्हू आहिनि किथे, हाणे त डील्स न, हाणे जेको उन डील में अचे, हाणे उन खां पोइ जेको माण्हू ईंदो उन माण्हू में उहा शइ आहे। रोज़ तव्हां ॾिसो था स्ट्राइक्स, तव्हां केॾी महिल यूनिवर्सिटीज़ जो चवंदुसि त मेहरान TV अचे रुगो वीडियोज़ भरे वञे, त हाणे यूनिवर्सिटीज़ में तव्हांखे बिल्डिंग्स नज़र ईंदियूं ख़ूबसूरत, पर उन बिल्डिंग्स जे अंदरि जीअं चवंदा आहिनि न त उहे ॿार या उहे जेका हिकिड़े क़िस्म जो माहौल उहो नज़र न ईंदो जेको अॻे हूंदो। अॻे जेको पाण चवंदा हुआसीं त बाबा जामशोरे में जेको आहे इल्म जो शहर आहे, उते डॉक्टर बि बहितरीन पैदा थियनि पिया,
उन खां अलावा जेको आहे आर्ट्स जा माण्हू पैदा थियनि पिया, उते जेके आहिनि पंहिंजो इंजीनियर्स बि सुठा पैदा थियनि पिया, पर हाणे तव्हां ॾिसो त उहे मथे नज़र ई कोन था अचनि। हाणे जेके बि तव्हांजा ॿार आहिनि हींअर, जेका आउं तव्हांखे पंहिंजी पर्सनल ॻाल्हि ॿुधायां थो, असांजी डिपार्टमेंट जो हींअर टोटल क्रीम ब्रेन ड्रेन थी वियो। हाणे हर ॿियो ॿार अचे थो सर तरीक़ो ॿुधायो ॿाहिरि कीअं वञा, अच्छा इहो नथो ॿुधाए तव्हां हुन में हिते कीअं रहां, अच्छा इहो मुल्क पंहिंजे जे अलावा साज़गार हालात पैदा न पियो करे। इन करे हाणे आउं सिर्फ़ु हिन माना चैनल जे तसलसल सां चवंदुसि त तव्हां भलेदार खोलियो, ऐं तव्हांजे हिन आइडियोलॉजी जे ख़िलाफ़ न आहियां, पर उन इदारनि खे मेंटेन बि त करे सघो, उन्हनि खे हलाए बि त सघो। तव्हां हलाइण जी क़ाबिलियत कोन्हे, तव्हां वटि उन्हनि जी फंड्स न आहिनि, ऐं तव्हां उहो कैलिबर न पिया रखी सघो, त इहो असां पंहिंजे पाण सां मज़ाक़ पिया करियूं, ॿियो कुझु न पिया करे सघूं। बिटशा में सूफी यूनिवर्सिटी आहे, पर उते सूफीज़म कोन आहे। तव्हां बिल्कुलु सही चयो। अच्छा स्पोर्ट्स बि कोन्हे, मां वियो मलीर खां मालम ताईं मूं सफ़रनामो पढ़ियो पियो अल्ताफ शेख जो, हुन में हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि लिखियल हुई त पाकिस्तान स्टडी जेको असां वटि सेंटर आहे उहो पाबंद छो कोन्हे त असांजा जेके 3 सूबा आहिनि उनजी ॿोली पढ़ाई वञे। पेशावर में यूनिवर्सिटी पाबंद छो कोन आहे पाकिस्तान स्टडी जी, जो उते सिंधी बि पढ़ाई वञे, इन सां त विछा ख़तम थींदा न। माना असां हिकिड़ियूं बाउंड्रीज़ ठाहे छॾियूं आहिनि, असां लिमिटेड पंहिंजो पाण खे करे छॾियो आहे, असां पंहिंजे पाण खे मफ़लूज करे छॾियो आहे पंहिंजे दिमाग़ खे, त पोइ अॻियां किथां वधंदासीं। वरी असां ड्रामास जी तरफ़ ईंदासीं। जी ड्रामास खे कीअं ॾिसो पिया ऐं छा बहितरी ड्रामास में हुअणु खपे। विद द फैमिली जेकॾहिं को ड्रामो ॾिसे त उनजो लेसन बि त ओड़ो हुअणु खपे, तरबियत बि त उहा मिले न, इन में कोई शक कोन्हे। ॾिसो आउं जे ॿिए चैनल्स जी ॻाल्हि करियां थो त उनजे पुठियां को सेंस ऑफ वैल्यूज़ आहिनि। हिकिड़ो ड्रामो हींअर 10 किस्तुनि में ख़तमु थियो आहे, उन में छा सिलसिलो आहे, छोकिरा ऐं छोकिरियूं ज़ालूं मुड़ुस एक्स्ट्रा रिश्ता रखनि था, ज़ालुनि सां मुतमिन कोन आहिनि, करोड़नि जे घरनि में रहनि था, अज़दवाजी ज़िंदगीअ में जेके पेचीदगियूं जेके मसइला अचनि था उहे। ॿियो वरी तलाकुनि ते आहे त तलाक जो रेशियो छो पियो वधे, ठीकु आहे। टियों ड्रामो वरी पोड़ो हीरो ऐं जवान हीरोइन जेको मजबूरीअ तहत हुन सां निकाह करे थो। इहे जेके जॾहिं ड्रामे जी लेवल ऐं इहा ॾींदो न, बाक़ी रुगो धाड़ियल ॾेखारबो, रुगो ॾेखारबो त ज़ुल्म, हा बाबा ज़ुल्म त थिए पियो, इन खां थोरो अॻियां वधो न। इहो नथा ॿुधायो त असांजे रिज़वान वटि कहिड़ा ॿार था पढ़नि, इहो नथा ॿुधायो त माफ़िया असांखे अॻियां नथी वधण ॾे। अच्छा क्रिकेट ते बि हिकिड़ी सीरियल पई ठहे, उहा भले पई ऐं अमेज़िंग, वाहिज खान ऐं हरीम फारूक मैन लीडिंग में आहिनि। कॉन्टेंट ड्रामे जी जेका ॿोली आहे, मतिलबु आउं नथो सम्झां, अब्दुल कादिर जूणे जे जेके सिंधी ड्रामा लिखिया उर्दूअ में त कन्वर्ट थिया पोइ, पर जेॾी महिल उहे अदाकार ॻाल्हाईंदा हुआ, मुश्ताक जिसकाणी हो, अनवर सोलंकी हो, रोशन अता हुई, रोशन अता ऐं नूरमोहम्मद लाशारी मरहूम खे मूं ॾिठो का ग्लिसरीन यूज़ कोन कंदा। अच्छा माना वो कैरेक्टर में एतिरा इवॉल्व थी वेंदा हुया। सीन आयो हीअं उछकारू ॾेई रुअंदा ॿई ॼणा, एॾा वॾा फनकार हुआ। हाणे इहा अव्हांखे लेवल आउं नथो सम्झां त का हॉलीवुड में का अहिड़ी मिलंदी, उते बाक़ाइदे ग्लिसरीन यूज़ थींदी, सेट कयो वेंदो परफॉर्मर खे त हिन सीन में तोखे रंग भरणो आहे, रोइणो आहे, पोइ भरींदो। इहा लेवल बि किथां आणींदो, ऐं इहा लेवल असां हर सिंधीअ में मौजूदु आहे। इहो मूंखे पक ॻाल्हि आहे। ही 2 सीट ते जेके वेठा आहिनि माण्हू, उन्हनि खे पंहिंजे पंहिंजे सिंधियुनि में ॾाढियूं उमेदूं आहिनि, ऐं अलाह उहे पूरियूं कंदो, सिंध महकंदी। पर ॾिसो मतिलबु इहो कोन्हे तव्हां सुठे माण्हूअ खां स्क्रिप्ट लिखायो, उनजी डायरेक्शन कीअं आहे, डायरेक्टर केरु आहे, उन माण्हूअ जे। अच्छा उन चैनल ते हिकिड़ो ड्रामो आहे जंहिंमें हिकिड़ो माण्हू फिल्म ठाहिण थो चाहे, ऐं हू नथो चाहे त उहा सॼी लाबी या रटी पिटी
कंहिंजो बि शयूं मूं ते मुसलत थियनि नथो चाहे, हू चए थो पंहिंजी तख़लीक़ करे, आम माण्हू थो खणे। सही त इहा जेका अप्रोच आहे न, जेकॾहिं ड्रामे में अची वञे त असां वटि गुलाब चांडियो बि थींदा, बिल्कुलु नूरमल शरीफ़ थींदा, ऐं शहनाज सूमरो बि थींदी, सही पिया चओ, ऐं टेक्निक हुजे, बहितर ॿोली जेका हुजे, असीं ॿोली जेका जेका ॿोली हुजे। ॻाल्हायूं था ताहिरा, या रिज़वान जेकी पियो ॻाल्हाए, या साईं जेका ॿोली ॻाल्हाए पियो, इहा मारूअड़नि जे जेके ॿुधनि पिया असांखे, सही, ॾिसनि था सही, पिया, बिल्कुलु, असांजूं बिल्कुलु। अमाऊं भेनरूं धीअरूं न्याणियूं भाउर पोड़ा पका जी सभु ॿुधनि पिया। जी हा पर हिकिड़ी ॻाल्हि वरी मूं ॿी महसूसु कई आहे, असीं हिते वेही 2 कलाक ॻाल्हायूं था त मारूअड़नि में तब्दीली अचे, जी मारूअड़नि में तब्दीली अचे, अमली तौर ते असांजो पढ़ियो लिखियो नौजवान बि एतिरी मोट नथो ॾे। जेकॾहिं इहा हुनखे हक़ीक़त आहे, ॿुधायो बिल्कुलु, छा इहा ॻाल्हि सही आहे त असांजो नौजवान जेको सो होटल ते वेही 3 वक़्त हिकिड़े चांहि जे कप ते गुज़ारे थो, ईअं आहे? जापान में माण्हू अलाए घणनि सालनि खां पोइ ॾिसंदा आहिनि माइट खे त रुॻो हीअं कंदा, बसि मिली, हिते त साईं ख़ुशि आहियो, चा कयो, ॿार बचा ख़ुशि, सॼो अहिवाल वठिबो, उन ते कलाक गुज़री वेंदो, सही पिया चओ, टाइम जो क़दुरु नथा करियूं। हा टाइम खे बि ऐं जंहिंखे मञणाणो आहे, अवी व्हाट्सएप ते, अवी कैमरा ते, अवी यूट्यूब अच्छा ते मूंखे ड्रामो, ॾिसो हिकिड़ी हक़ीक़त जी ॻाल्हि आहे त ख़ुशबू करे लिकी कोन सघंदी आहे, रोशनी खे तव्हां कोन था लिकाए सघो, सो मुंहिंजे ख़्याल सां टैलेंट बि ईअं ई आहे, टैलेंट खे तव्हां नथा रोके सघो, उनखे तव्हां नथो रोके सघे। आई कुडंट स्टॉप इट। जेॾी महिल मुंहिंजे दिलि में अचे थी त आऊं सिंध जे ज़ेवरनि ते लाॾो ॻायां त मूंखे रोकींदो। बिल्कुलु। ऐं उहो जी, जी, जी। हिकिड़ी शइ ऐड कंदुसि सर, हा हा तव्हांजी न ॻाल्हि न का ॻाल्हि त कान्हे। टैलेंट मरे थो तव्हांजी बेसाबतगियुनि सां, टैलेंट इहा मरे बि थो, हक़ीक़त टैलेंट खे अगरि सही यूटिलाइज़ न कयो वञे हा, त उहो वीचारो बिल्कुलु। फेडअप थिए थो। केॾी वॾी सॉरी ॻाल्हि। टू से फॉर इंटरप्टिंग सर, टैलेंट मरे थो। हा। मुंहिंजे साम्हूं एग्ज़ाम्पल आहिनि जिन्हनि खे प्रॉपर गाइडेंस न मिली, जिन्हनि खे प्रॉपर सपोर्ट न मिली, हू फेडअप थी छॾे विया। या जिन पंहिंजे टैलेंट जो क़दर न हिकिड़ो कयो। मिसाल मां जी तव्हांखे हा, ॾेई छॾियां, हैदराबाद क्रिकेट में हिकिड़ो खिलाड़ी हूंदो अयाज़ तैफ़ी, जी हा, घटि माण्हू हुनखे सुञाणींदा आहिनि, बिल्कुलु। बट ही वॉज इंटरनेशनल, ही वॉज लेवल ऑफ इंटरनेशनल प्लेयर। हा। हैदराबाद में कायदे आज़म ट्रॉफी में ही डिस्टर्ब एवरी इंटरनेशनल प्लेयर, इवन वसीम अकरम, वकार यूनिस, it is the talk of I think 2000 जी इहा ॻाल्हि आहे, when they were about to retire. so मक़सद उन टैलेंट खे असां ज़ाया कयो ऐं हुनखे मज़ीद असां न अचणु ॾिनो अॻिते, पोइ हर ॻाल्हि असां हिते नथा करे सघूं, छा चकर हो, छा ॻाल्हियूं, सही, पर सही। टैलेंट मरे थो, टैलेंट माज़रत सां बेसिकली मां मेरिट फॉलो हा, नथी हा, थिए, हा, मेरिट फॉलो बिल्कुलु, नथी थिए, मेरिट पोइ फॉलो फेडअप थी करिणो था जी वञनि, हा, बिल्कुलु। जी हा, नतीजतन हू। हक़ीक़त आहे इहा असांजे समाज जी, बिल्कुलु सही पिया असां चओ। वटि हिकिड़ो ॿियो खिलाड़ी आहे शाहिद कमरानी, तव्हां नालो ॿुधो, अंडर 19 में वेस्ट इंडीज़ वियो, जी हा, उन्हनि वेस्ट इंडीज़ वारनि चयो बाबा तूं असां जहिड़ो ई असां वटि अचु, तोखे असां पंहिंजी नेशनल टीम में खेॾाईंदासीं। उन वक़्तु उन्हनि जो ज़वाल पे हलियो, हिन चयो नहीं मैं मुल्क की ख़िदमत करूंगा, अॼु माशाल्लाह केबिन पियो हलाए, अच्छा कैबिन पे हलाए, अॼु माशाल्लाह ईअं Oh बि my पियो God, हलाए। ईअं बि थिए थो, So ईअं बि टैलेंट थिए थो। मरे थो। अच्छा मक़ामी रांदियुनि ते पाण ॻाल्हाईंदासीं, असांजी सिंध जूं मक़ामी रांदियूं, रिमोट एरियाज़ जा ॿारड़ा, जी प्लीज़। मक़ामी रांदियूं असांजूं मलाकड़ो ऐं कोॾी हींअर बिछिया जो मेलो हुते थियूं, कोॾी कोॾी थी, वंजवटी थी, उनमें इंट्रस्ट तमामु घणो आहे असांजे खिलाड़ियुनि जो, ऐं ग़ैर मामूली उन्हनि जे अंदरि सलाहियती टैलेंट आहे मल। पर मज़े जी ॻाल्हि, नौज़ बिल्ला मज़े जी न पर हिकिड़ी तकलीफ़ जी ॻाल्हि, त उन सॼे टैलेंट खे असां ज़ियान वेठा करियूं। हाणे उते हिकिड़ो रिसेंटली बिछिया जो मेलो थियो, असां वटि थींदो आहे इहो सिंध गवर्नमेंट जी अंडर सुपरविजन थींदो आहे, तव्हां यकीन कंदो हिकिड़ो 12-13 सालनि जो ॿारु हो जेको गेड़ी आयो त मां बि खेॾंदुसि। उहे जेके मल हूंदा आहिनि, जंहिं महिल तव्हां उन्हनि खे ॾिसंदा न त तव्हां चवंदा बाबा तूं मसइलो थी वेंदी, वञ। हू ज़िद करे बीह रहियो, न मां खेॾंदुसि, कहिड़ो मूंखे राइट आहे खेॾण जो, बाबा तूं खेॾ। तव्हां यकीन करियो हू सिर्फ़ु 1-2 जा जेके टॉप जा मल हुआ उन्हनि खे छॾे सभिनी खे डिस्टर्ब करे छॾियो। दैट इज़ नेचुरल टैलेंट। हाणे इन टैलेंट खे खणी असांखे, मां हुन ते कोशिशि करियां पियो त कंहिं तरीक़े सां हुनखे हिन मल जी जेका अञा बहितरीन का जॻह जीअं पंजाब में गुजरावाला में तमामु ज़बरदस्त थींदी आहे, इनखे ओॾां मोकिलियो वञे या इनखे सपोर्ट कयो वञे। सो पर
न आहे उहो माना मथां खां माना जवाबु ओड़ो प्रॉपर न पियो अचे। ऐं हींअर रिसेंटली बैडमिंटन जो असां टैलेंट हंट प्रोग्राम करायो हैदराबाद क्लब में IBA ऐं इकरा यूनिवर्सिटी जे माना तावन सां गॾु उहो प्राइम मिनिस्टर यूथ टैलेंट हंट प्रोग्राम। ऐं उन जे अंदरि तव्हांखे हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधायां त असांखे चयो वियो त बाबा हीअ तव्हां असांखे 10 छोकिरा ऐं 10 छोकिरियूं असांखे सिलेक्ट करे ॾियो। त यकीन करियो त मां मुंझी पियुसि, चीफ सिलेक्टर जो मां हुउसि, मां मुंझी पियुसि। मूं चयो सर मूंखां नथो थिए, तव्हांजे अकॉर्डिंग तव्हांजे जेको क्राइटेरिया आहे न, तव्हां चओ था हिननि खे पाण में खिलायो, जेके टॉप 10 जा अचनि रिज़ल्ट ठाहींदा वञो असांखे ॾियो। मुंहिंजो दैट इज़ नॉट टैलेंट हंट, दैट इज़ टूर्नामेंट। देयर इज़ डिफरेंस बिटवीन टैलेंट हंट एंड टूर्नामेंट। टैलेंट हंट में खटण शर्त न आहे, टैलेंट इज़ योर तव्हांजो हिकिड़ो उहो टैलेंट जेको असांखे तव्हांजे कंहिं स्टाइल में नज़र अचे, तव्हांजे कंहिं स्टेप में नज़र अचे। हाणे हिकिड़ो ॿार आहे जेको 15 सालनि जो आहे, उन हिकिड़ी बहितरीन शॉट हई जेका शॉट आम तौर ते 10 सालनि खां पोइ सिखी वेंदी आहे। हिकिड़ो मां हिकिड़ी टेक्निकल शइ आहे बैक हैंड ते क्लियर करणु, बैडमिंटन जे अंदरि थींदी आहे। त अगरि कोई स्पोर्ट्समैन हूंदो न इन ॻाल्हि खे सम्झंदो, उहो ॿारु आयो आहे, मूं चयो बाबा किथे खेॾंदो आहीं तूं? मूंखे चए थो सर आउं हिते वापडा कॉलोनी में खेॾंदो आहियां। मुंहिंजो तुंहिंजी एज छा आहे? चए थो 16 साल। मूं चयो 25 साल में बि कोन लॻंदी आहे उन्हनि खां जेके प्रोफेशनल खेॾंदा आहिनि। त ही नेचुरल हंट आहे। हाणे ही कंहिंसां बि खेॾंदो न हुआ, रुगो हिकिड़ी शॉट सुठी आहे न, मैच त हारे वेंदो। लास्ट टाइम मां एग्जांपल ॾिनो, नंढो ॿार आयो जॾहिं उहो भॼे पियो त उनजी स्पीड एतिरी। जी 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 उन हैदराबाद जे प्रोफेशनल एथलीट्स खे जंप में हरायो, लॉन्ग जंप में। सो मक़सद प्राइम मिनिस्टर टैलेंट हंट प्रोग्राम कराए पियो, पर उन्हनि जी जेको क्राइटेरिया उहो बिल्कुलु ग़लति आहे। तव्हां टॉप 10 जा कढी ॾियो, टॉप 10 मां तव्हांजो टैलेंट थोरी निकिरंदो। ऐं ॿी ॻाल्हि 15 खां 25, हाणे 15 खां 25 15 साल जो ॿारु जेके 2 साल थिया आहिनि रैकेट खां ऐं जेके 10 साल थिया आहिनि उनखां कीअं खटंदो? टैलेंट त मरी वियो। हेलबेरे बिटशा जे मेले में जीअं प्रोलियूं जेके भॼंदा आहिनि उन्हनि खे मौक़ो कोन ॾिनो वियो। हाणे लोक अदब अहिड़ो लोक अदब आहे पंहिंजो, उन्हनि माण्हुनि खे ऐं जेकॾहिं पंहिंजी लिस्ट मां कढी था छॾियो, तव्हां पंहिंजे सकाफ़त सां तमामु वॾी हथ चुरांद कई आहे। इहा कहिड़ी क़िस्म जी पॉलिसी आहे? हिकिड़ी ॿी शइ मां हिते हिन प्लेटफॉर्म जे थ्रू चवणु चाहींदुसि ऐं रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजी गवर्नमेंट खे त जॾहिं हिकिड़ी जेके नॉन टेक्निकल गेम्स खे ऑफिशियली विधो वियो आहे असांजे नेशनल गेम्स में, असांजे सिंध गेम्स में, त असांजो जेके हेॾियूं पुराणियूं जेके ट्रेडिशनल गेम्स आहिनि जंहिंमें तव्हांजी वंजवटी आहे, इट्स नॉट पार्ट ऑफ सिंध गेम्स। वाए असां उन्हनि खे हुजणु खपे न। जॾहिं तव्हां उते लूडो खे ऐं कैरम खे विझी सघो था त पोइ वंजवटी छो न? उते उन्हनि शयुनि खे बि माना सपोर्ट कई वञे, उन्हनि खे बि तव्हां प्रमोट कयो। उहा बि गेम आहे हिकिड़ी, इवन असांजी नंढड़ी हिकिड़ी गेम ॻोठनि में थींदी आहे नव टिण वग़ैरह। तव्हां जॾहिं कैरम खे विझी सघो था, तव्हां लूडो खे विझी सघो था। नव टिण त टेक्निकल गेम आहे, लूडो त जस्ट 90% तव्हांजे लक ते डिपेंड कंदी आहे। इहो मक़ामी तव्हांजो सवाल हो, मक़ामी रांदूं त तमामु घणियूं आहिनि, तमामु सुठियूं आहिनि, पर उन लेवल ते उन्हनि जी माना कोन्हे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां कंदुसि, जस्टिफिकेशन कोन्हे असांजी, जस्टिफिकेशन कंहिं बि फील्ड में कोन्हे। माज़रत सां साईं फिदा शाह साहब जी जेका फील्ड आहे उते बि का जस्टिफिकेशन हाणे कोन्हे, को पैमानो कोन्हे। सुठा टैलेंटेड माण्हू पोइते वेठा आहिनि, ॿिया माण्हू अॻियां वेठा आहिनि। साईं वारनि जी फील्ड, आउं ख़ुदि यूनिवर्सिटी जो स्टूडेंट रहियो आहियां। असां जिन्हनि उस्तादनि खां पढ़ियासीं, साईं महमूद मुग़ल जहिड़ा उस्ताद जिन्हनि खां असां यूनिवर्सिटी में पढ़ियासीं, असां न सिर्फ़ु पढ़ियासीं, ज़िंदगी बि सेखारी। उन्हनि असांखे ज़िंदगी सेखारी। तव्हां यकीन कंदो स्टिल कमु पई अचे। ऐं सर महमूद मुग़ल साहिब जो माना हिकिड़ो ख़ासि शागिर्दु हूंदो हुओ, पर हू बि मुंहिंजो माना बाबा साईं हूंदो हुओ। महमूद मुग़ल साहब जी तमामु हिकिड़ी वॾी पर्सनैलिटी। एजुकेशन में त हुननि असांखे सेखारियो, हुननि असांखे ज़िंदगी बि ज़िंदगी जा गुर ऐं गुण। असां जॾहिं पास आउट पे कयो, साईं असांखे 10 नुक़्ता ॿुधाया हुआ। तव्हां यकीन कंदो मूंखे हर स्टेप ते उहे 10 नुक़्ता यादि अचनि था, उन्हनि खे फॉलो कंदो आहियां। हिकिड़ो नुक़्तो यादि अचे थो, बाबा कंहिं बि महफ़िल में वञो त तव्हां अॻियां न वियो, तव्हां पोयां वियो। अगरि तव्हांजी वर्थ आहे त तव्हांखे पाणे अॻिते आणींदा, पर जेकर तव्हां अॻियां वेही रहो, तव्हांजी वर्थ न आहे, तव्हांखे पोयां करे छॾींदा, उहा तव्हांजे लाइ सुठो न आहे। सो मक़सदु उते बि जस्टिफिकेशन कोन्हे। हाणे अचां थो पंहिंजी फील्ड में, सिंध प्रीमियर लीग जे हवाले सां बि मां पुछणु चाहींदमि तव्हां ऐड करियो। बसि 2 जुमलनि में हिन जस्टिफिकेशन खे ख़तमु कयां, पोइ सिंध प्रीमियर लीग में अचां। 2 जुमलनि में जस्टिफिकेशन इहा कोन्हे त तव्हां साईं वारनि जो मेहरा यूनिवर्सिटी में मूं ऑडिटोरियम ॾिठो आहे, उते इशफाक छोकिरो दोस्त आहे मुंहिंजो जेको उते कमु कंदो आहे साईं चांडिया साहिब सां गॾु। तमामु घणी महिनत पिया कनि, स्पेशली इशफाक जेको आहे ॾाढो टैलेंटेड छोकिरो आहे, ॾाढी महिनत करे पियो।
उहा ई साॻी ॻाल्हि जस्टिफिकेशन न आहे जेतिरे लेवल जी महिनत करे पियो ओतिरो उनखे अॻियां न पियो न आंदो पियो आंदो वञे। न पियो करे। अहिड़े ई खोड़ मिसालूं आहिनि। बहरहाल अचूं था सिंध प्रीमियर लीग जी ते, हाँ। त सिंध प्रीमियर लीग ही जेका निगरान सेटअप आयो आहे इनमें कमु बीह रहियो आहे। फ्रेंचाइज़ सॼियूं सेट थी चुकियूं आहिनि ऐं सभिनी खे नाला मिली चुका आहिनि। टीम्स अनाउंस कोन थियूं आहिनि, ट्रायल्स थी विया आहिनि। उनमें वरी उहा जस्टिफिकेशन तव्हां ॾिसो, बैडमिंटन हुजे का बि गेम हुजे, जेॾी महिल को टूर्नामेंट थींदो आहे टीम हुते अनाउंस थी वेंदी आहे। सिंध प्रीमियर लीग जा ट्रायल्स थी चुका आहिनि। ठीकु आहे, का हिकिड़ी फ्रेंचाइज़ आहे शायदि जेका हीअं रिसेंटली मेपोखास टाइगर्स, उन्हनि जा शायदि अञा कोन थिया आहिनि जेको मां सम्झां थो, बाक़ी सभिनी जा थी विया। सही। हैदराबाद बहादुर जा थी विया ऐं कराची गाज़ीज़ जा थी विया, तव्हांजी बेनज़ीराबाद लाल जा थी विया, लाड़काणो चैलेंजर्स जा, सभिनी जा ट्रायल्स थी विया। पर मीडिया न पिया कया वञनि जी। नाला, छो न पिया कया वञनि? कयो न तव्हां, जेके हुते ॿार आया हुआ उते जो उते तव्हां करे छॾियो, बिल्कुल करे छॾियो, पर न पिया थियनि नाला। त हाणे ही शयूं सही न आहिनि, मां सही न सम्झां थो। आहिनि। हिते वरी जस्टिफिकेशन साम्हूं अची वई। बिल्कुलु बिल्कुलु। सही अच्छा, था चओ। हिन निगरान हुकूमत बिल्कुलु कम खे ब्रेक करे छॾियो आहे। अदरवाइज़ पोइ गवर्नमेंट कमु कयो पे हिन ते, सिंध गवर्नमेंट ई, पर निगरान हुकूमतुनि खे बिल्कुलु माना को 10 खां 12 ॾींहंनि में का अपडेट कोन्हे। सही था चओ, कमु थियणु खपे ऐं प्रॉपर तरीक़े सां कमु थियणु खपे। ऐं हिकिड़ी शइ- वक़्तु साई जो थी वियो आहे, असां ब्रेक जी तरफ़ वधूं प्लीज़। नंढड़ो ब्रेक आहे, अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। जी, सभिनी व्यूअर्स खे असां ॿीहर वेलकम चवंदासीं अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं प्रोग्राम माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरती सां हले पियो। अवां ताईं सुहिणियूं ॻाल्हियूं, ख़ूबसूरत ॻाल्हियूं, काराइतियूं ॻाल्हियूं पहुचायूं पिया। मां चाहींदसि तव्हां प्लीज़ कंटिन्यू कयो, तव्हां कुझु ऐड करणु चाहियो पिया। जी जी, मां सिर्फ़ु इहा ॻाल्हि हिकिड़ी इंक्लूड करणु चाहिए पई त सिंध प्रीमियर लीग छाजे लाइ कई पई वञे त सिंध जे ॿारनि खे, ठीकु आहे न, हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिजे जंहिं ते अची करे सही। हू पंहिंजे नेशनल प्लेटफॉर्म ते कॉम्पीट करे बिल्कुलु। सघनि। उन्हनि खे इनकरेज कयो वञे त तव्हां सिंध जे ॿारनि खे टीम्स में आणियो त सही न। अगरि तव्हां सम्झो था त अगरि लोकल माण्हुनि में ओतिरो टैलेंट न आहे त हिकिड़ो स्टैंडर्ड कोन बीहंदो, सही त पोइ तव्हांजी इहा ग़लतफ़हमी आहे। तव्हां वञो, टैलेंट हंट करियो, तव्हांखे नाला बाक़ाइदा मिली वेंदा। हर असांजे जेके बि असांजा 6 जेके असांजा रीजन्स ठहिया आहिनि, हर रीजन में बहितरीन खिलाड़ी कमु खेॾनि पिया। नो डाउट। ऐं उते इंटरनेशनल लेवल ते ॿार खेॾनि पिया, ॿार एॾी महिनत पिया कनि। हाणे ही जेको दादू जो छोकिरो आहे, मूंखां हीअं नालो विसरी वियो, ज़ाहिद महमूद, इहो बाक़ाइदा इस्लामाबाद फैसलाबाद में हूंदो आहे, लाहौर में हूंदो आहे, कराची में हूंदो आहे, पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट बि करे चुको आहे। इन सां गॾु अयाज़ जमाली खेॾे पियो। मीन्स खोड़ छोकिरा आहिनि, मूंखे मां कहिड़ा कहिड़ा नाला खणा। हैदराबाद जे अंदरि ॾाढा सुठा सुठा छोकिरा खेॾनि पिया। तव्हां अच्छा ॾिसो न, असां कंहिं ऐं कराची में कंहिं ॿिए खे तव्हां न अचणु ॾियो, सिर्फ़ु कराची वारनि खे ई खेॾायो, उन्हनि जो हक़ आहे। ठीकु आहे, वरी तव्हां लाड़काणे में सिर्फ़ु लाड़काणे वारनि खे खेॾायो। हाणे जेकर तव्हां सम्झो था त बाबा जेकॾहिं तव्हांजो उनजो वर्थ किरी पवंदी त हिकु ॿ त खेॾायो भला, त कंहिंखे को फ़ाइदो त पए न। लोकल सतह ते, लोकल सतह ते को फ़ाइदो ई कोन्हे। हाणे मज़ो इहो थींदो, लाड़काणा जी टीम हूंदी, शोएब मलिक ऐं मिसबा त थी चुका आहिनि, को ॿियो इमरान नज़ीर जहिड़ो प्लेयर कैप्टन हूंदो, 4-5 मुल्तान मां हूंदा, 3-4 लाहौर मां हूंदा, 1-2 कराची मां हूंदा, हिकिड़ो को हैदराबाद मां विझी लाड़काणे जी टीम अॻिते माना वेस्ट इंडीज़ जी टीम हुजे खेॾनि घोड़ा। Sir, what is the advantage of your these all efforts? बिल्कुल, हाँ बिल्कुल। छा फ़ाइदो पहुचे थो मक़ामी ॿारनि खे? मक़ामी तव्हां ॿारनि बिल्कुल खे सही चओ मौक़ो पिया। ॾियो। मुंहिंजो बार-बार इन ते फोकस हूंदो आहे, मक़ामी ॿारनि खे न मौक़ो बिल्कुलु हुअणु खपे, ॻाल्हाइणु खपे, पंहिंजे हक़नि जे लाइ त एटलीस्ट माण्हू ॻाल्हाए सघे थो। ऐं अवां जिथे बि आहियो उन सीट जो मां सम्झां थी तव्हांखे हक़ अदा करणु खपे। सो प्रोग्राम जो टाइम घटि बचियो आहे, ऐं चाहींदसि त हिकु उस्ताद ते ॻाल्हायो वञे। उस्ताद खे कीअं हुअणु खपे, असांजो मुआशिरो, असांजूं कंडीशन्स, कहिड़ियुनि कंडीशन्स मां ॿार अचनि था, छा ॾिसी अचनि था, ऐं पोइ वरी यूनिवर्सिटी में जॾहिं अचनि था त उनखे हिकु उस्ताद कीअं मिलणु खपे। रिज़वान शाह साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, उन्हनि खां सभु पुछणु। हिकिड़े उस्ताद बेसिकली ही जेको प्रोफेशन आहे या ही जेको कमु आहे, इहो नबियुनि जो कमु आहे, प्रोफिटिक आहे, हिनखे चयो वेंदो आहे। हिकिड़ी तमामु वॾी रेस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे उस्ताद जे अंदरि न। उहा इहा हूंदी आहे त जॾहिं हुन वटि स्टूडेंट्स ईंदा आहिनि त उहे सम्झो त हिकिड़ा इंसान हूंदा आहिनि। हिकिड़ो जीअं कुंभार हुजे, उहो कुंभार हिकु तव्हां मिटी ॾेई छॾियो, उन मिटीअ मां हू जॾहिं शयूं ठाहे, मटको बि ठाहे पियो, हू हुन मां जेको आहे चुल्ह बि ठाहे पियो, उन में केरु मतिलबु त आर्टिस्ट हुजे त उन में को न को स्टेच्यू बि ठाहे ॾेई छॾींदो तव्हांखे। उस्ताद में एतिरी ताक़त आहे त हुन ॿार में एतिरो दम फूके सघे थो त
त उहो ॿारु जेको आहे किथां खां किथां पुॼी सघे थो। पर छा आहे, उन उस्ताद खे पहिरियों उस्ताद थियणो पवंदो। ईअं न हुजे त उहो उस्ताद बि जेको आहे उहो पंहिंजो उन ई दुनिया न ॾिठी हुजे, उनखे ई उहो एक्सपोजर न मिलियो हुजे, उहो ई उते पढ़ियो, उते ई पास आउट थियो, उते ई नौकिरी में लॻी वियो, त हुनखे ख़बर ई कोन्हे त दुनिया छा हुई हुन। हा एग्ज़ैक्टली, त उहो पंहिंजे हुन मां घर मां हुन खूह मां निकितो ई कोन। अच्छा, उन खां पोइ जॾहिं हू अचे थो त हुनखे बराबरी सां ॿारनि खे डील करणु खपे। ईअं न अगरि आउं चवां त न ही ॿारु हैदराबाद जो आहे, ही कराची जो आहे, इस्लामाबाद जो आहे, अच्छा ही ॿारु जेको अचे पियो सिजावल मां, यार हाणे इन सां केरु ॻाल्हाए, ही अचो मथे में सूरु कंदो, न ईअं न हुजणु खपे। जॾहिं बि तव्हां क्लास में वञो ऐं जॾहिं तव्हां क्लास में वञी पढ़ायो, माना फोकस इहो हूंदो आहे जेको आउं सम्झंदो आहियां, उहो इहो हूंदो आहे त आउं क्लास में उन्हनि ॿारनि ते फोकस कंदो आहियां जेके बैक बेंचर्स हूंदा आहिनि, जेके अखि लिकाईंदड़ हूंदा आहिनि, जेके तव्हां खां भॼण जी कोशिशि कंदा आहिनि, जिन जी लेवल किरियल हूंदी आहे। हिकिड़ा ॿार अथनि जेके टैलेंटेड आहिनि, टॉपर्स आहिनि, उहो कहिड़ो मज़ो अथव उन्हनि टॉपर्स खे पढ़ायां। मज़ो जॾहिं आहे त जेको ॿारु पोयां वेठो आहे, जेको इंटेंशन सां आयो आहे त बसि मुंहिंजी टाइम गुज़ारियां, उन ॿार खे आउं खणां, उन ॿार खे पॉलिश करियां, उन ॿार खे आउं कॉन्फिडेंस ॾियां। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त आउं वेंदो आहियां सुबुह जो त ॿार सुठा पिया हूंदा आहिनि, आउं उनखे चवंदो आहियां तव्हां मां कॾहिं केरु पंहिंजी असेंबली में स्टेज ते वियो आहे, त ॿार चवंदा आहिनि हिकिड़ो ॿ टे चवंदा आहिनि असां विया आहियूं, ॿियनि चयो असांजी ज़िंदगी में कोन मौक़ो मिलियो न। मूं चयो अॼु ईअं था करियूं, पाण असेंबली था करियूं। ऐं क्लास में हुनखे विहारींदो आहियां, ऐं हुनखे चवंदो हाणे तव्हांखे बिल्कुलु स्ट्रेट थी बीहणो आहे, तव्हांखे मूव न कजो, ऐं तव्हां पाकसर ज़मीन पढ़ंदा, ऐं उहे पढ़ाईंदा ॿार जिन पढ़ायो आहे, ऐं नेक्स्ट टाइम उहे पढ़ंदा जिन हाणे पहिरियों दफ़ो पढ़ियो आहे। उन सां छा थींदो आहे, उहो ॿारनि में वार्म अप थी वेंदो आहे, गर्मा जोशी अची वेंदी आहे। मुंहिंजो हिकिड़ो स्टूडेंट हो, उन स्टूडेंट सफ़ा कमज़ोर हो, चश्मो पाईंदो हो, पढ़ाई में होशियार हो, पर हुन जो कम्युनिकेशन स्किल्स, ॻाल्हाइण जो तरीक़ो, ॾकंदो हो, छिरकंदो हो, करे कोन सघंदो हो। मूं छा कयोमांसि, मूं हुनखे चयो तोखे सुठे में सुठी शइ कहिड़ी थी अचे? चई सर मूंखे जेको आहे न उहो पंहिंजो अलामा इक़बाल जो जेको आहे उहो लबे आती थो ॾाढो सुठो थो अचे। मूं चयोमांसि मूंखे पढ़ी ॿुधाए, पढ़ी ॿुधाई। ॿिए ॾींहुं क्लास में मूं चयो त अॼु पाण वटि हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो माण्हू जेको लबे आती थो पढ़ंदो। हाणे आउं पढ़ाइण वियो इंजीनियरिंग, सैटेलाइट एंड रेडार कम्युनिकेशन। हाणे हू ॿार एक्सपेक्ट कंदा त साईं मूं चयो तव्हांखे पढ़ाईंदुसि, मुंहिंजो टाइम आहे न, ऐं तव्हांखे वधीक टाइम ॾींदुसि, पर हुन ॿार खे मूं चयो तूं अचु। पोइ हुनखे आउं बार बार घुराईंदो हुउसि, उन खां पोइ हुनखे मूं चयो हाणे तूं प्रेज़ेंटेशन ॾे। उन खां पोइ मूं हुनखे हाणे एतिरो एक्सप्लोर कयो त उहो हींअर हिकिड़ो फैकल्टी मेंबर आहे। हाणे उहो ॿारनि खे पियो पढ़ाए, उहो ॿारनि खे अॻियां करे। त हाणे इहे ॿार जॾहिं आउं ॾिसंदो आहियां त यार ही त मुंहिंजा ॿार ठहियल आहिनि। जॾहिं आउं ॾिसां थो त जॾहिं आउं हिकिड़ी मल्टीनेशनल कंपनी में हुउसि, ऐं बहितरीनु क़िस्म जी पघार खणी रहियो हुउसि, मुंहिंजे वालिद साहिब जी ख़्वाहिश हुई, जेका पहिरीं हुनजी ख़्वाहिश हुई, हाणे मुंहिंजी ख़्वाहिश आहे। पहिरीं हुनजी इहा हुई त तूं पंहिंजे लाइ त सभु कुझु करी पियो, पर बाबा तूं छा कंदे अॻियां तूं सेटिस्फाई आहीं पंहिंजे ॿारनि जे लाइ, माण्हुनि जे लाइ छा थो करीं? ऐं मल्टीनेशनल कंपनी छॾी, वीगो गाॾी छॾी, रीवो गाॾी जेका अॼुकल्ह गानो हले पई, इहे सभु छॾियमि, मल्टीनेशनल ट्रेनिंग्स छॾियमि। मुंहिंजे एचआर मूंखे चयो शाह साहब आपके ऊपर तय ज़माने में हम लोगों ने 25 लाख रुपए खर्च किया है, 25 लख खर्च किया है। मुझे बस थैंक यू सो मच। अच्छा जे इदारे में आउं वियुसि पढ़ाइण, मूंखे वीसी साहब खिली चयो यार तूं एॾी वॾी पघार तूं हिते अची पियो, ऐं सफ़ा नंढड़ी पघार ते तूं सेंसिस आहीं? मां साईं किथे पघार ॾिसिबी आहे, किथे कमु ॾिसिबो आहे, ऐं कम जे लाइ पियो अचां। हाणे जॾहिं उहे ॿार मुंहिंजा इंडस्ट्री में वेठा आहिनि, हाणे उहे ॿार जेके हींअर फॉरेन में वेठा आहिनि, उहे ॿार जेके हाणे मूं हिकिड़ो अलुमिनाय ठाहियो आहे, उन में हिकिड़ो ग्रुप ठाहियो आहे, उन्हनि सभिनी ॿारनि खे मूं जॉइन कयो आहे। ऐं हाणे उनखे मूं चयो आहे त हाणे तव्हां हिकिड़ी फैमिली आहियो, तव्हां हिक ॿिए जी सपोर्ट कंदा। हाणे जेके 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 ॿार हींअर पास थींदा, इनखे हुनखे एड कंदुसि, तव्हां उनजी हेल्प कंदा। हाणे तव्हां हेल्प कंदा। अच्छा जॾहिं बि आउं कंहिंखे नौकिरी वठी ॾींदो आहियां, अलाह सां ई ॾियण वारो आहे, पर जॾहिं पंहिंजी मदद आउं कंदो आहियां त मूं चयो सर हाणे तव्हां ॿुधायो, मूं चयो बाबा हाणे तव्हां ईअं कंदा, जॾहिं मूंखे तव्हांजी ज़रूरत पई तव्हां कंहिं ॿार जी मदद कंदा। हाणे ईअं हिकिड़ी चेन ठही वई आहे। हाणे मूंखे 10 सालनि में उहा एॾी चेन स्ट्रॉन्ग थी वई आहे, यकीन करियो। हाणे मूंखे ओचितो कंहिंजो मैसेज ईंदो आहे सर मूंखे जॉब खपे। मुंहिंजे कल्ह हिकिड़े दोस्त मूंखे चयो त यार मुंहिंजो हिकिड़ो आहे सालो आहे, हुनखे जॉब थी खपे, परेशान आहे ॾाढो। मूं छा कयो, रुॻो सीवी खणी टक करे हिकिड़े माण्हू खे ॾिनी, मुंहिंजो यार हिन जो कमु ॾिस। हाणे हुन चयो ठीकु आहे आउं ॾिसां थो। हिकिड़ो दोस्त हो, हुन मूंखे चयो त मुंहिंजी घरवारी आहे, पढ़ियल लिखियल आहे, ॿारनि में एंगेज आहे, हाणे उनखे फ्रीलांसिंग सिखणी आहे, हाणे पर सेखारे का लेडी। मूं पंहिंजे सर्किल में घुमायो, मूंखे 2 लेडीज़ मिली वियूं जेके फ्रीलांसिंग ते कमु कनि पियूं। मूं सिर्फ़ु राउटिंग कई, मतिलबु हिक ॿिए जा रस्ता जोड़िया, हाणे पाण में कमु कनि पिया। इन करे तव्हां माण्हुनि
हिकिड़ो उस्ताद इहो आहे जेको सेल्फलेस ऐं सही। थैंक्सलेस जॉब आहे इहो वाओ, न ईअं न थिए त मूंखे एवॉर्ड मिलंदो एच चीज़ घुराईंदी हाँ। अच्छा एवॉर्ड अलाए कंहिंखे मिलंदा आहिनि क्राइटेरिया ख़बर न आहे पर एवॉर्ड तॾहिं आहे जॾहिं तव्हांजो ॿारु कामयाबु थिए ऐं उन जी हीअ मुस्कुराहट हुजे ऐं उहो जॾहिं तव्हांखे मिले उहो मुतमइन हुजे ऐं उहो तव्हांखे ॾिसी यकदम तव्हांखे जेको आहे न उहो हुन दिलि करे तव्हां वञा वञी सर खे भाकर पायां खूबसूरत बिल्कुलु। इहा असांजी वॾे में वॾी इंतिहाई achievement आहे। खूबसूरत ॻाल्हि ऐं मुंहिंजे ख़्याल सां इहा ई सेटिस्फिकेशन आहे बिल्कुलु self मुंहिंजे ख़्याल सां इहा ई सक्सेस आहे जी, जी, ऐं आउं ॾिसां पई त तव्हां इलाही सक्सेसफुल पर्सन आहियो अल्हम्दुलिल्लाह इन जी। में आऊं सॼो साईं असांजो वॾो आहे मुंहिंजी जी। चयो त मुंहिंजो उस्ताद तव्हांजे मुंहिंजे घर में विहारे छॾियो आहे अड़े। आऊं त नंढो हुउसि त असीं हिन जे हथ में रहियासीं इबरत अख़बार में साईं हो असांजे घर आयो मटेरी में इंटरव्यू वठण बाबा जो त असीं सभु पितड़ा पोइ सभिनी खे विहारियईं पोइ फोटो कढियईं अच्छा केॾी महिल आऊं हिते राणी बाग में हूंदोसि त मुंहिंजो हथ पकड़े चवंदो मोहम्मद अली सां हली मिल ऐं शमीम आरा सां मिल सही। ईअं एक्टर सां मिलराईंदो हो हाणे उन टाइम ते हालत बुरी हूंदी त अहिड़े क़िस्म जा माण्हू जॾहिं तव्हांजी ज़िंदगी में अचनि था न तव्हांजी ज़िंदगी बहितर, इंस्पायरेशन थी थी खूबसूरत वञे। अच्छा हाणे हिकिड़ो एक्टर कीअं हूंदो आहे मां इन शॉर्ट तव्हां खां पुछणु चाहींदमि हिकु उस्ताद ॿुधोसीं त उस्ताद कीअं आहे हिकु एक्टर छा आहे एक्टर छा हूंदो आहे कीअं हूंदो आहे अच्छा जी स्क्रिप्ट हम्म, स्क्रिप्ट खे सत्याराम जीत रे जी 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 तमामु वॾो फिल्म मेकर हम्म, इंडिया जो जंहिंखे ऑस्कर वारनि चयो त ईअं ते न अचो हम्म, चई आउं वठणु कोन वेंदुसि ऑस्कर हम्म, हुननि चयो असांजी सॼी ज्यूरीअ जी टीम अव्हांजे घर ईंदी उते अची अव्हांखे ऑस्कर ॾींदी असीं सिर्फ़ु चांहि पीअंदासीं अव्हां ते को बार कोन विझंदासीं वाह इंडिया पहुता हम्म, सत्याराम जी जे घर पहुता हम्म, उते हुनखे अवॉर्ड ॾिनो वाह ठीकु आहे नुसरत फ़तेह अली जेॾी महिल अभिषेक ऐं ऐश्वर्या जी शादीअ में ॻाए थो हम्म, त 2.5 कलाक ॻाए थो इहा मूंखे राहत फ़तेह अलीअ पाण ॿुधाई पाण ॿुधायो हू ठीकु, गदो ठीकु चई त अमिताभ बच्चन जी ज़ाल जिया 2.5 कलाक साईं ॻायो हम्म, पेरो घड़ा करे 2.5 कलाक अखियूं बंदि करे हीअं बीठी हुई इहो आहे डेडिकेशन एंथुसिज़म सही बिल्कुलु किथां आणींदासीं पाण अब्दुल कादिर जूणे जो जहिड़ो कलम हम्म, किथां आणींदासीं पाण जी नूरुल हुदा जहिड़ी सभु ईअं हरणीअ वांगुरु ठींग टुपा ॾींदड़ जुमिलो अहिड़ा स्क्रिप्ट आहिनि बिल्कुलु आहिनि हम्म, पर उहे कीअं था पोर्ट्रेट थियनि बिल्कुलु मसलन डायरेक्टर जेको हूंदो आहे हम्म, सो स्टोरी टेलर हूंदो आहे बिल्कुलु ठीकु आहे अॼुकल्ह फिल्म तहिरों ख़बर आहे दुनिया में शॉर्ट फिल्म्स ठहनि पियूं मसलन उहो कीअं अमृता प्रीतम लिखियो पोएम उन ते शॉर्ट फिल्म था ठाहियूं असांजी लड़काणे वारी संभारा रुबीना अबड़ो जंहिं महिल गीत या गज़ल या बैत लिखे थी सही, बैत सही। लिखे पई अॼुकल्ह सही सही उन में जेका ॿोली इस्तेमालु थियल आहे हम्म, ॿोली जेके लहजा इस्तेमालु थिया लहजा बिल्कुलु जेदुल बानी बाही सिंध जी जेका तहज़ीब आहे उहा Purity. छा आहे सही ऐं ज़रीना बलोच कीअं लहकी लाॾो ॻाईंदी हम्म, उहा तड़प आहे उहा सही। तड़प हुजे राइटर में लेखक में ऐं परफॉर्मर में डायरेक्टर में तॾहिं अव्हांजो सिंधी ड्रामो नाटक सभा थींदो वाह ज़बरदस्त ख़ूबसूरत ॿुधायो बिल्कुलु केतिरा शाइर बि आहिनि सभु कुझु आहे उन्हनि खे बि डिजिटलाइज़ करियो साईं ॻाल्हि कई न वंजवटीअ जी ऐं जी। मल जी इंडिया वारनि कुश्तीअ खे डिजिटलाइज़ कयो आहे दंगल उनजो मिसाल हुई फिल्म आमिर ख़ान वारी करोड़ कमाई इहो शइ इहा अप्रोच जेका आहे अवी पंहिंजे स्क्रिप्ट खे डिजिटलाइज़ करियो न सही। पंहिंजे ज़हन खे सही। डिजिटलाइज़ करियो
अप्रोच अवां जी उहा हुजे। सही। अच्छा सर, ज़िंदगी मां छा सिखियो आहे? पूरे एतिरे एक्सपीरियंस मां, एतिरी ख़ूबसूरत ज़िंदगी मां उहा छा सिखियो आहे? आउं सम्झां थो सिंध जी पिया ॻाल्हि करियो। अवां जी ॻाल्हि पंहिंजी करियां पर्सनल थी। ज़ात। हा जी, अवां जी पंहिंजी ज़िंदगी, एतिरी सुठी ज़िंदगी अवां गुज़ारी आहे, घारी आहे, छा सिखियो आहे इन ज़िंदगी मां? सिखियो ईअं आहे त पंहिंजे पाण खे कॾहिं बि तकबुर न करियो। हींअर मूं ते सिंध जे लीजेंड राइटर आपा महताब महबूब ख़ाको लिखियो आहे जेको संदसि अचण वारनि किताबनि में शामिल हूंदो, ऐं उहो ख़ाको आऊं सोशल मीडिया ते शेयर करे चुको आहियां। मूंखे ख़बर कान थी पवे त लीजेंड्स छा कंहिं आम मामूली माण्हूअ खे ईअं नवाज़े सघनि था, पर जेको मूं कमु कयो आहे जी, मटियारीअ में वेंदुसि मटियारीअ में अम्मा बाबा जूं मारू सही, उन खां पोइ जेको मूं कमु कयो आहे उते रही करे BBC ऐं CNN ताईं पहुचणु, ऐं रिज़वान ॾाढी सुठी ॻाल्हि कई त इन करे असीं कोन था करियूं त को असांखे अवॉर्ड मिले, वाह थिए। बिल्कुलु बिल्कुलु। असीं पाण जेको जलवो ॾेखारियूं था सही, दुनिया true खे, जेको ownership, तजल्ली जी हा, ॾेखारियूं जी हा। था, उहा असां पाण पंहिंजे अंदरि पैदा कई आहे। रुगो ख़्वाहिश इहा आहे त मुंहिंजा मारू अड़ा, मुंहिंजा जांगी अड़ा डिजिटलाइज़ थी वञनि, सही, बहितर। ऐं ॿार जेॾी महिल अचनि त शाह लतीफ़ जा जेके सुर आहिनि तिन खे सुरनि में विखेरी, उस्तादु अहिड़ो हुजे जेको रिज़वान शाह वांगुरु ॿारनि जी काउंसलिंग करे, ॿारनि खे उहो माहौल फ़राहम करे जो हू उथी हिन जे पेरे पवनि, ऐं पेरे पवण बि असां सिंधियुनि माण्हुनि जी रिवायत आहे। बिल्कुलु वॾनि खे पाण पेरे पवंदा आहियूं, हथ ॿधंदा आहियूं। बिल्कुलु। पंहिंजी रिवायतुनि खां, पंहिंजी तहज़ीब खां बिल्कुलु सो इंसान खे पंहिंजा परिणत माण्हू, थियणु खपे। जी, पंहिंजूं ॻाल्हियूं जी, स्क्रिप्ट में इहे शयूं खणी अचो बिल्कुलु त ड्रामो मुस्तहकम कीअं कोन थी। बिल्कुलु। टाइम बिल्कुलु घटि आहे, वक़्त जूं घड़ियूं इजाज़त कोन थियूं ॾियनि। अव्हां खां इन शॉर्ट असां मैसेज वठंदासीं, छा तव्हांजो मैसेज हूंदो? मैसेज इहो आहे त सिंध पढ़े लिखे, असीं हिक ॿिए खे स्पेस ॾियूं, जी, ऐं हॿक ऐं झिझक जेका थिए थी असांजे छोकिरनि छोकिरियुनि में उन मां निकिरूं। ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ज़मानो आहे, ऑस्ट्रेलिया, कैनेडा, न्यूयॉर्क जूं स्कॉलरशिप्स हासिल करण जो ज़मानो आहे। बिल्कुलु रिज़वान अली शाह चयो त हू मुल्क असांजा निहारीनि पिया। असांजी नदिया कुमारी चाइना में PhD पई करे, असांजी उल्फत हुसैन तमामु सुठी शाइरा ख़ूबसूरत। इटलीअ में, उल्फत, बिल्कुलु बिल्कुलु उल्फत, असांजी रिदा शाह इटलीअ में आहे, जी, PhD पई करे। बिल्कुलु ऐं दुनिया जी उहा यूनिवर्सिटी आहे जेका PhD जे हवाले सां दुनिया जी पहिरीं नंबर यूनिवर्सिटी आहे। शी ऑलरेडी डिड मास्टर फ्रॉम मेरन यूनिवर्सिटी। इहा जॾहिं सोचींदासीं बहितर बहितर, ख़ूबसूरत, इलाही सुठो, इलाही ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। रिज़वान अली शाह साहब खां मैसेज वठंदासीं। ॿ टे ॿिया सवाल बि हुया, पर ठीकु आहे, ॿिए दफ़ा ॿिए कंहिं प्रोग्राम में। जी, अव्हांजो मैसेज छा हो? मैसेज इहो आहे त हलो हलो कोरीअ नाज़ुक जीअं जो ॾींहुं ॻंढण सारो ॾींहुं छिनण बोर वाह वाह। त असां सभिनी खे जेको आहे भले केतिरो बि मायूसी हुजे, केतिरो बि हालात ख़राब हुजनि, केतिरी ॿूसाहट हुजे, उन माहौल में असांखे अॻियां वधिणो आहे। असांखे पाण में हिकिड़ी पॉज़िटिव एनर्जी पैदा करणी आहे। असांखे पंहिंजे पाण ते, पंहिंजे परवरदिगार ते यकीन रखिणो आहे, ईमान रखिणो आहे। बेशक असां भले टेक्नोलॉजी केॾी बि वधी वञे, भले छा थी वञे दुनिया, पर असांखे इंसानी क़दर न विसारणु खपनि, असांखे इंसान ई रहणु खपे। ख़ूबसूरत, इलाही बहितर मैसेज, यूज़फुल मैसेज तव्हांजो। ऐं अनवर साहब खां बि मैसेज वठंदासीं आख़िर में। मैसेज साईं वारी ॻाल्हि सां मुतफ़िक़ थींदे त पॉज़िटिव लाइफ गुज़ारियो, नेगेटिविटी खां बचो। सुबुह सवेर उथो, रब साईं जो नालो वठो ऐं प्लानिंग करियो ॾींहं जी त मूंखे करिणो छा आहे, ऐं उन प्लानिंग जे थ्रू उनमें सिर्फ़ु पॉज़िटिव कमु रखो, दरगुज़र सां मामिलो रखो माण्हुनि सां,
तव्हां बि ख़ुशि रहंदा, माण्हू बि ख़ुशि रहंदा। जियो ऐं जीअण ॾियो। जियो ऐं जीअण ॾियो। वाह, बहितर ख़ूबसूरत ऐं मैसेज कुझु करे ॾेखारियो। मां कुझु चई, करे कुझु ॾेखारियो। करे बिल्कुलु ॾेखारियो। बिल्कुलु हक़ अदा कयो, पंहिंजी मौजूदगी जो बि जस्टिफाइड हक़ कयो अदा पाण कयो। जी, अल्लाह साईं जी एहसाननि जो। बिल्कुलु। ऐं इलाही शुक्रगुज़ार आहियां अव्हां जी मोहब्बत, अव्हां जी अव्हां प्रोग्राम खे इलाही ख़ूबसूरत बणायो। असांजो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरती सां असांजे व्यूवर्स ताईं पहुतो। इंशाल्लाह ईंदड़ प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं, नवां महिमान ऐं खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं। हिन पूरे प्रोग्राम सां सहकार कैडबरी डिलाइट जो रहियो। दिलि खटियो डिलाइट सां ऐं मूंखे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआनि में रखंदो यादि। अल्लाह वाही।